नाज़रीन, कराची में तव्हांखे अपडेट कंदासीं। नीपा हादसे में ढकण गुम थियण जा सीसीटीवी फुटेज साम्हूं अची विया आहिनि। सीसीटीवी फुटेज हक़ीक़तुनि खे वधीक वाज़े करे छॾियो। 17 नवंबर वारी राति दुकान साम्हूं मेन रोड ते नाले जो ढकण केतिराई डंपर गुज़रण सबबि निकिरी वियो हो। फुटेज में ॾिसी सघे थो त ग़लति साइड खां ईंदड़ डंपर सबबि मेन होल जो ढकण निकिरी वियो हो। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे अपडेट कंदासीं। नाज़रीन, नीपा हादसे में गटर जो ढकण गुम थियण जा सीसीटीवी फुटेज साम्हूं अची विया आहिनि। सीसीटीवी फुटेज हक़ीक़तुनि खे वधीक वाज़े करे छॾियो आहे। फुटेज में ॾिसी सघिजे थो त 17 नवंबर वारी राति दुकान साम्हूं मेन रोड ते नाले जो ढकण केतिराई डंपर गुज़रण सबबि निकिरी वियो हो। फुटेज में इहो बि साफ़ नज़र अचे पियो त ग़लति साइड खां ईंदड़ डंपर सबबि मेन होल जो ढकण निकिरी वियो हो। नाज़रीन, नीपा हादसे में ढकण गुम थियण जा सीसीटीवी फुटेज साम्हूं अची विया आहिनि। सीसीटीवी फुटेज हक़ीक़तुनि खे वधीक वाज़े करे छॾियो आहे। 17 नवंबर वारी राति दुकान साम्हूं मेन रोड ते नाले जो ढकण केतिराई डंपर गुज़रण सबबि निकिरी वियो हो। फुटेज में ॾिसी सघिजे थो त ग़लति साइड खां ईंदड़ डंपर सबबि मेन होल जो ढकण निकिरी वियो हो।